वारो मर्याद मामू आयो ख्वाब में। इहो तुंहिंजो मामू दोज़खी व्याजी इहो हूंदो ई दोज़ख में, ॿियो किथे हूंदो? अफ़सोस न जन्नत में आ न दोज़ख में आ। आहे किथे? बड़े जो डॉक्टर न आहे खानू। इहो डॉक्टर खानू जंहिंखे बि सुई हणंदो आहे न बसि हुनखे आसमान पुॼाए छॾींदो आहे। हा हा इहो चाचो खानू डॉक्टर बसि जीअं जो मामे खे सुई हयईं मामे खे सुई हयईं किथे बसि हणण सां ई मामे खां ईअं सम्झ दम कढी छॾियईं। मामो सिधो हलियो वियो आसमान ते, न जन्नत में न दोज़ख में। अहिड़ा कारनामा हुन जा खोड़नि जंहिंखे बि सुई हणे थो न चट बाबा बसि ग़रीब हुजे अमीर हुजे सुई हणण खां पोइ सूर चट हमरा बि चट। इहो ई सॼो सिस्टम हिन जो हले थो। ख़बर न आहे त जन्नत में था वञनि या दोज़ख में। इहो ई त मसइलो आहे, न जन्नत में आहे न मामो दोज़ख में आहे। बसि मामो वते थो हेॾे होॾे थींदो। मामे चयो जीअं मूं वारो दम निकितो मां हलियो वियुसि आसमान ते, उते हेॾे होॾे। मां चयो हाणे मुंहिंजा अर्कान ई अहिड़ा आहिनि, छो न भला वञी पासो वठां। वञी जो पासो वरिता वञी दोज़ख जो। मां चयो दर खड़कायां, खिड़की हिकिड़ी खड़काइनि, उतां अंदरां फ़रिश्तो हिकिड़ो निकितो। मूं चयो मूंखां नालो पुछी नालो छा अथई? मां चयो नालो मुंहिंजो जानू। हुन चयो तरस मां लिस्ट ॾिसां। अंदरि वियो मां थोरी वरी दरी खोलियईं। उन खां पोइ मुंहुं कढी मूंखे चयईं तुंहिंजो नालो हिते न आहे। मूं चयो बची वियुसि, माना भाग थी विया जो दोज़ख खां बची वियुसि। वरी वियुसि अॻिते, मां चयो हाणे जन्नत जो पासो वठां, मतां एॾहीं मुंहिंजो नालो हुजे। वरी वरी जन्नत जो पासो दरी खड़कायमि, उतां हुन मुंडी कढी मूंखे नालो छा अथई? मां चयो जानू। वरी हुन जो लिस्ट ॾिसूं, उहो बि लिस्ट ॾिसण में हलियो वियो। कुझु देरि खां पोइ उन बि मुंडी कढी मूंखे चयईं तुंहिंजो नालो हिते बि न आहे। परेशान थी वियुसि, हिते बि नालो कोन्हे, पोइ नालो मुंहिंजो आहे किथे? मां बसि पोइ खणी कयुमि बरमुंह। मां चयो हाणे वञा त काॾे वञा? न जन्नत जे पासे वियासीं न वरी दोज़ख जे पासे। वञा त वाह वणु आहे हिकिड़ो, उन वण जे हेठां असांजे ॻोठ वारो वॾेरो वेठो हो, हुको पियो पिए। ॿुधी हुनखे ॾिसी मामे जो ही अहिड़ो दोज़ख में न आहे। इहे त ख़ानदानी दोज़खी आहिनि जंहिं असांजो मुहकार हुनजे पुट कयो, हे उहे त आहिनि न। इहे सभु दोज़खी आहिनि, पोइ दोज़ख खां ॿाहिरि कीअं आहिनि? ॻाल्हि त ॿुध त सही न। मामो ॿुधाए थो पियो जेको असांजे पाड़े वारो आहे न डॉक्टर इहो खानू, इहो इन त वॾेरे खे जेको आहे सुई हईं ऐं वॾेरो भलियो वियो। वॾेरे ॿुधायो त निभाॻो अहिड़ो आहे जंहिंखे बि सुई हणे थो न उहो 3 साल एडवांस में अची पहुचे थो। हाणे 3 साल एडवांस में 2 साल जी मूंखे थी विया आहिनि। मां हिन वण जे हेठां वेठो हुको पियां। मरी त तूं वें, मामे खे चयईं हाणे मां त वेंदुसि साल खां पोइ, पर तूं वेठो हुजांइ हिते, वेठो हुको पीजांइ। हाणे इहा हालति लॻी पई आहे डॉक्टर जी, जंहिं सुई त हईं पर सभिनि खे एडवांस में थो मोकिले छॾे। हाणे वीचारा उते दर बदर लॻा पिया आहिनि, अहिड़ा बि लॻा पिया आहिनि जो हाणे उहो सूरनि में न जन्नत जा न दोज़ख जा पासीरा आसीरा पिया आहिनि वणनि जे हेठां। को किथे कहिड़े क़िस्म जा डॉक्टर आहिनि जो एडवांस में था मोकिले छॾनि? न वीचारा हू जन्नत में पहुचनि न वरी दोज़ख में, विच में दर पदर था थियनि। इहे कहिड़े क़िस्म जा आहिनि? अची हिननि महिल त लोह। अड़े मामू पियो चए त हाणे दुआ कयो जन्नत में वञा या दोज़ख में वञा, मूं ग़रीब जो कमु थिए। Subscribe to my channel and also press this bell icon.